तो है गाइस अस्सलाम वालेकुम शायद थे टाक मगन में आयो तो ॾिसी सघो था माशाल्लाह मौसम बि सफ़ा माशाल्लाह घुमण जहिड़ी आहे। हाणे असां वञूं था जाम छरे मुंहिंजो गुफ़ा ताईं मां तो हलूं था अगरि जे तव्हांखे सुठी का शइ ॾिसण में तव्हांखे ॾेखारींदा तो इंशाल्लाह तव्हांखे जाम शइ मिलूं। सो दोस्तो बाइक कढी छॾी आहे हाणे फाटो ई खणंदमि साम्हूं घरां असां पोइ वेंदासीं। गाइस ॾिसी सघो था माशाल्लाह मींहुं बि वसे थो हे साम्हूं छोकिरा बीठा आहिनि असां जॻह में बीह देखा आपने लापरवाही का नतीजा है। साम्हूं सभी बि हले थी त हे सभु सभी पीअनि था असां वेंदासीं जट खां पोइ थोरो मींहुं हल्को थिए बाक़ी त हे वेठा आहिनि दोस्त पंहिंजा पहिरीं पहिरियों हे अलाए छा थो करे मलंग तो मींहुं घटि थिए त असां वेंदासीं न त फ़िलहाल प्रोग्राम कैंसिल। चले एक काम कर 200 रुपए दे और 50 कट ओवर एक्टिंग के वजह मींहुं इंतज़ारु कयूं जेसि ताईं मींहुं हल्को थिए तेसि उन खां बाद वेंदा असां। तो गाइस हे ॾिसी सघो था हिन बारिश जे मौसम में चांहि न हुजे त बारिश जो मज़ो ई न ईंदो आहे। तो असां चांहि हाणे पीऊं था तो हलो तव्हां पीअंदव त घरां वठी अचो। दोस्तों असां जाम छोरे त न वञी सघियासीं बसि घरां कॉल करे छॾियऊं बाक़ी हे ॾिसी सघो था दरिया ते आहियूं बारिश हिते बि वसे थी साम्हूं डाला बि हलनि था साम्हूं हज़ार बि बीठा आहिनि नैन भाउ हे दानियाल भाउ बाक़ी सो अॻिते असां न वियासीं बारिश बि तमामु घणी हुई अॻिते वञूं आहे त फासी वञूं आहे हिनखे रोड ई यादि न हुयो हे रॉन्ग वे पे वठी वञा तव्हांखे जट खां पोइ मारा आहियां असांखे हा ने मारा आहियां बाइक हे पचे हे रोड आहे पर हिन खां परियां रोड आहे असांजो जाम छोरे हिनखे हाणे सम्झ में आई आहे असांजो घरां बि अमीअ मना कयो सो उमेद कयां थो हे तव्हांखे नंढिड़ो व्लॉग पसंदि आयो हूंदो अगरि जे पसंदि आयो आहे त लाइक सब्सक्राइब चैनल खे वधि खां वधि सपोर्ट कयो इंशाल्लाह इन खां भला तव्हांजे लाइ व्लॉग आणींदासीं। सो फ़िलहाल अल्लाह हाफ़िज़ ओके बाय टाटा।